कहाँ लोभ खानु मात भक्त डांदो बार दीने। मेरी वेर श्री मात भाई क्यों अबेरी है। सेवक पे बने नहीं मात सेवा तेरी कोई। सेवा बिन तारो श्री अम्बे मात मेरी है। सेवा बिन तारो श्री दुर्गे मात मेरी है। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। नजर करना बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना बच्चों का पालन करना। साईं जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रचना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज की जय। अचो सात संगत जी मिली प्रार्थना कयूं अरदास कयूं झोल झलियूं प्रभु जे अॻियों सतगुरनि जे अॻियों। हे प्रभु परमात्मा सर्व साध संगत जी हाज़िरी कबूल कजो जिन सवेल तव्हांजे दर ते हाज़िरी लगाई आहे। भक्ति कथा कीर्तन में जेके शामिल थिया आहिनि तिन जी झोली सदाई पंहिंजी भक्ति पंहिंजे नाम पंहिंजे कथा कीर्तन पंहिंजे चरणनि जी सेवा सां भरजो। कृपा कजो प्रभु मेहर कजो। बिरथी कदे न हो वही जन की अरदास नानक जोर गोविंद का पूर्ण गुणतास। मेहर कयो दातार सर्व सेवादारनि जी अरदास सर्व सेवादारनि जा दुखड़ा दूर कयो प्रभु मेहर कयो। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देव। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी। नव दुर्गे जगन मात्र प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमश्चंडिकाय नमः। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो।
जोता वाली माता तेरी सदा ही जय हो, मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो, बोल साचे दरबार की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। सर्व सात संगत जी अरदास प्रभु जी पवित्र पावन नाम सा प्रभु जे चरणन में कल्याण दास जी कंदा। सारे विश्व की अरदास प्रभु सबका भला करो, सबनिन ते प्रभु दया कयो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। खूब खूब आशीर्वाद दो सात संगत जी। कोरबा जी संगत में एकता भावना नी तिन जो जन्म दिन आशीर्वाद ताड़ियुनि सां खूब प्रभु जी साध संगत जी मिले, उन्हनि खे खूब भक्ति सेवा मिले। ऐं अॼु जे प्रसाद जी संगत जे प्रसाद जी सेवा जयसवानी परिवार जे तरफ़ों उन्हनि ते भी प्रभु जी खूब आशीर्वाद, खूब प्रभु जी कृपा रहे जिन संगत जी सेवा कई आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। भी ध्यान दींदा सात संगत जी। एकादशी भक्ति योग जागरण 28 अक्टूबर दिन सोमवार रमा एकादशी दरबार साहब में रात जो 9 खां 11 बजे ताणी इन्हनि जी एकादशी जी सेवा करे रहिया आहिनि। श्री दीपक दास उल्हासनगर में संगत सेवा करे रही आहे। उन्हनि ते भी प्रभु जी खूब खूब कृपा रहे, खूब उन्हनि ते आशीर्वाद हुजे। प्रभु जी सदा भक्ति सेवा उन्हनि खे मिलंदी रहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ऐं हिकिड़ी मानसिक अरदास प्रभु के प्रार्थना कजो चरणन में। प्रिया नेहलानी जिन जी माता पुष्पा देवी कुछ ॾींहं पहिरों प्रभु जे चरणन में संसार यात्रा पूरी करे विया आहिनि। प्रभु परमात्मा कृपा कनि, सदाई उन्हनि खे पंहिंजे गोलोक में पंहिंजे गोद में निवास ॾियनि। तव्हां भी प्रार्थना कजो साध संगत जी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
केॾी तव्हांखे सूचना मिलनि थियूं भाई, असां ॿुधाइण वारा ई भुलिजी था पऊं। तव्हांखे यादि रहे थी एकादशी जी जानकारी तव्हांखे ॾिनीसीं, ऐं ॿी ॾाढी वॾी प्रभुअ जी कृपा ख़ुशख़बरी कि हे कार्तिक जो महीनो हली रहियो अथव भाई, ऐं श्री कार्तिक कथा दरबार साहिब में 3 नवंबर खां वठी करे 16 नवंबर ताणी भगवान जी हे प्यारी मधुर कथा असां तव्हां सभु मिली करे प्रेम भाव सां श्रवण कंदासीं। 3 नवंबर खां वठी करे 16 नवंबर ताणी। 3 तारीख़ चंड भी अथव भाई। वैसे चंड जे ॿिए ॾींहं खां कथा यानी ॾियारीअ जे चौथे ॾींहं खां कथा शुरू थींदी आहे। हिन बार काफ़ी जॻहियुनि ते ॾियारी 31 ऐं 1 में ॾाढी कंफ्यूजन थी आहे, पर संतन हिक मत सां 31 तारीख़ दीपावली मनाई आहे भाई, यानी अगले गुरुवार ते। तव्हांखे एडवांस में अनंत अनंत वाधायूं दीपावली जी। भगवान लक्ष्मी नारायण जी खूब सर्व साध संगत ते कृपा रहे। कार्तिक कथा जो समय सुबह जो 6 खां 8 बजे ताणी। सो ये पावन पवित्र सूचना तव्हां सभिनीनि खे ॾिजो, सभिनीनि खे इहो संदेश पहुचायो ताकि सभई इन कथा जो लाभ वठी सघनि। श्री कृष्ण गोविंद। रोशनी साधवानी तिन भी अॼु जन्मदिन आहे भाई, उन्हनि खे भी खूब तव्हां आशीर्वाद ॾियो ताड़ियुनि सां। प्रभु परमात्मा जी सदाई खूब भक्ति मिले। अचो भाई, गुरुवार सत्संग कथा कीर्तन में असां प्रवेश कयूं। भगवान जी शरण वठी करे प्रभु के प्रार्थना कयूं कि प्रभु असां ते भी कृपा कयो। जीअं ॿियनि भक्तनि जो तव्हांजे कथा कीर्तन में मन लगी वियो, तीअं असां ते कृपा कयो कि असांजो भी तव्हांजी कथा कीर्तन सत्संग में मन लगे। हे मुंहिंजा दीन दयाल, हे मुंहिंजा प्रभु, हे मुंहिंजा सुंदर स्वामी, मूं ते कृपा कयो, मेहर कयो त मां तव्हांजो भजन कयां। अचो प्रार्थना कयूं मिली करे कबीर साहब जी ॾाढी सुंदर वाणी। कबीर साहब चवनि था कि मुंहिंजो त मन लगी वियो आहे प्रभु तव्हांजी बंदगीअ में, तव्हांजे भजन में, तव्हांजे चरणनि में, तव्हांजी कथा में, तव्हांजे कीर्तन में, तव्हांजी सुहिणी सुंदर मूरत ते मुंहिंजो मन त लगी वियो आहे। हाणे असां भी प्रार्थना कयूं कि असांजो भी मन लगे। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया। एक जोत एका मिली, एका मिली, एक जोत एका मिली, एका मिली। किंबा होए महोए, किंबा होए महोए। जित घटना मुन उपजय ना उपजय, जित घटना
गाओ श्यामल सुंदर रामैया, श्यामल सुंदर रामैया। साध मिले सिद्ध पाइए, सिद्ध पाइए। साध मिले सिद्ध पाइए, सिद्ध पाइए। साध मिले आइए, सिद्ध पाइए। साध मिले सिद्ध पाइए, सिद्ध के एह जोग के भोग, के जोग के भोग। दो मिल कारज उपजे, उपजे। दुह मिल कारज उपजे, उपजे। राम नाम संजोग, राम नाम संजोग। हे राम नाम संजोग, राम नाम संजोग। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। श्यामल सुंदर रामैया, श्यामल सुंदर गाओ रामैया। सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। सावल सुंदर रामैया, गाओ श्यामल सुंदर रामैया, श्यामल सुंदर रामैया, श्यामल सुंदर रामैया। लोग जाने गीत है, गीत है। लोग जाने गीत है, गीत है। एह तो ब्रह्म विचार, ये तो ब्रह्म विचार। जो काशी उपदेश होए, उपदेश होए। जो काशी उपदेश होए, उपदेश होए। मानस मरती बार, मानस मरती बार। कोई गावे को सुने, को सुने। कोई गावे को सुने, को सुने। हरि नामा चितलाए, हर नामा चितलाए। कह कबीर संसार नहीं, संसार नहीं। कहो कबीर संसार नहीं, संसार नहीं। अंत परम गत पाए, अंत परम गत पाए। जी अंत परम गत पाए। अंत परम गत पाए। मेरा मन लागा तो है, मेरा मन लागा तो है। मेरा मन लागा तो है। मेरा मन लागा तो है। ओ मेरा मन लागा तो है,
जी सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, जी सावल सुंदर रामैया, 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 सवई गायो सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया, सावल सुंदर रामैया। बोलो सियावर रामचंद्र की जय, सद्गुरुदेव भगवान की की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरार हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढी सुंदर मिठी वाणी संत कबीरदास महाराज जन जी ये वाणी गुरु ग्रंथ साहिब महाराज में दर्ज तो अनेक संतन जी वाणी जेकी असांखे भगवान सां जोड़े थी। ॾाढी सुंदर मिठी वाणी में संत कबीरदास जी महाराज चवनि था, मेरा मन लागा तो है सांवल सुंदर रामैया। भक्ति जो जेको पहिरों पड़ाव आहे, भक्ति जातों शुरू थींदी आहे। असां जीव खे भक्ति अगर आरंभ करणी आहे त उन जो पहिरीं सीढ़ी आहे भक्तन जो संग। चओ हरे राम। कंहिं बि सत्संगी जो संग अगर असांखे मिली वञे त ईअं सम्झजे कि भगवान जी असां ते सभिनीनि खां वॾी कृपा आहे। चओ राम। सभिनीनि खां वॾी कृपा आहे कि कंहिं संत जी शरण, कंहिं प्रभुअ जे प्यारे भक्त जी असांखे संगत मिली वञे बस। कबीर साहब महाराज अहिड़ा हुया कि उन्हनि अकेले भक्ति न कई भाई, उहे कंदो न उन्हनि खे बि उहे राम जे नाम में रंगे छॾींदा, भक्ति जे रंग में, सेवा जे रंग में रंगे छॾींदा। बस कोई उन्हनि जो संग करे। चओ राम। कबीर साहब महाराज सभिनीनि खे सेखारींदा, भाई मुख सां पंहिंजे पवित्र नाम जपियो। चओ राम 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 राम। कबीर साहब चवंदा कि जंहिं मुख मां राम नथो निकिरे फूट मरे जन सोए। हाणे तव्हां गुरबाणी गाई, जित घट नाम न उपजे, जंहिंजे घट में, जंहिंजे हृदय में, जंहिंजे रसना ते, जंहिंजे ज़ुबान ते प्रभु जो नाम कोन्हे, फूट मरे जन सोए। तो कहिड़े कम जा ई न आहिनि, उन्हनि जो जीवन ई अजायो आहे। कबीर साहब चवनि था कि जंहिं मुख सां चयो कोन राम हरे राम, रसना पवित्र करण बि त ज़रूरी आहे न भाई। संगत जे विच में असां बार बार इन लाइ चवाईंदा आहियूं कि इहा बि हिकिड़ी भक्ति आहे। इहो ॾाढो सरल उपाय आहे। रसना सां प्रभु जो नाम जाप कर। कई ॼणा मौन ई वेठा हूंदा आहिनि, चुप। हिकिड़े खां पुछो, भाई असां भगवान जो नाम था जपायूं, तूं जपींदो न आहे? त उहो चवंदो कि भाई मां अंदरि जपियां थो। चओ हरि राम। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, अंदरां जपे थो, पर रसना बि त पवित्र करणी आहे। स्वामी राम सुखदास महाराज जन पंहिंजे सत्संग में चवनि था, संतन जी वाणी, कि पंहिंजे हर इंद्रिय मां भक्ति करणी खपे। हर इंद्रिय मां। रसना आहे त नाम जपियो, अखियूं आहिनि त दीदार कयो भगवान जा, सतगुरनि जा, संतनि जा, भक्तनि जा। कन आहिनि त पवित्र कथा ॿुधो प्रभुअ जी। पेर भगवान ॾिना आहिनि त हली करे कथा में वियो, सत्संग में वियो। हथ ॾिना आहिनि भगवान त सेवा कयो। हर इंद्री पवित्र करणी आहे भगवान जी भक्तिअ सां। चओ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अहिड़नि संतनि ते असां बलिहार वञूं जिन असांखे भक्ति ॾिनी।
जिन असांखे भगवान जो भजन ॾिनो, प्रभुअ जी अमृत में कथा ॾिनी। चओ राम। जीवन में संतन जो संग कोई असांजो ढक ढकींदा आहिनि भाई। जे अगरि असां जीअं आहियूं तीअं सभिनीनि जे साम्हूं अची वियासीं, सभई पंहिंजे संतनि जे साम्हूं अची वियासीं त पोइ त ॻाल्हि न ठहंदी। पर हे त उन्हनि जी कृपा आहे कि असांजा उहे ढक ढकींदा आहिनि। चओ राम। नज़र अंदाज कंदा आहिनि असांजी ग़लतियूं। हिकिड़ी असां ॾाढी छोटी सी कहानी ॿुधीसीं, ॾाढी सुठी लॻी, तव्हां ध्यानु ॾेई ॿुधजो भाई। छोटी सी कहानी। हिकु बार हिकिड़े गुरुकुल में सभु ॿार पढ़ंदा हुया। हिकिड़े ॿार जो जन्मदिन हुयो। चओ हरे राम। तो जन्मदिन ते उहो अलॻि घर जी ड्रेस पाईंदा आहिनि न भाई, हा न, भाई जन्मदिन आहे त ठीकु आहे, छूट आहे हुनखे, बढ़िया घर जी यूनिफॉर्म कोई बि पाए अचे, स्कूल यूनिफॉर्म में भले न हुजे। पोइ ॿार ॾाढो ख़ुशि कि मुंहिंजो जन्मदिन आहे। ऐं सोने जी मुंडी पाए आयो स्कूल में, लिखे पियो, कुझु पढ़ाई पियो करे त बार बार उहो हथ में हुनखे गड़े पई, लॻे पई त 2 मिंट खणी हुन रखी पंहिंजे ई टेबल ते ऐं लिखणु लॻो। एतिरे में उहो गायब थी वई, कंहिं चोरी करे वरिती। वियो मास्टर साहब ॾे, गुरु जी, हा पुट छा थियो? गुरु जी मुंहिंजे सोन जी जेकी अंगूठी उहा गायब थी वई, कंहिं चोरी करे वरिती आहे। गुरु जी वीचारा ॾाढा सरल हुया, उन्हनि चयो अरे तूं सोन जी अंगूठी पाए छो आहे भाई? चई अॼु जन्मदिन हुयो त मुंहिंजी माता चयो कि पुट हे अंगूठी पाए वञ। मां बि माता जी ॻाल्हि मञी अंगूठी पाए आयुमि, गड़े पई त लाहे रखी। हाणे 2 मिंट पहिरियों हिते ई हुई, पर हाणे लॻे थो कंहिं चुराए वरिती आहे। गुरु जी, मां घर वेंदुमि त माता ॾाढो डांटींदी, तव्हां दया करे उहो ॻोल्हाए ॾियो, महिर कयो। गुरु जी चयो पुट चिंता न कर, बिल्कुलु बिल्कुलु ॻोल्हे था ॾियूं तोखे, तूं चिंता न कर। हाणे गुरु जी कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाइनि? ऐं एॾा ॿार त गुरु जी चयो सभिनीनि जी तलाशी वठंदासीं भाई। चओ राम। पर गुरु जी ख़बर अथव कीअं तलाशी वरिती? गुरु जी सभिनीनि जे अखियुनि में पटी पाती, हिकिड़ी कारी पटी सभिनीनि खां घुराई ऐं सभिनीनि जी अखियूं बंदि कयूं। गुरु जी चयूं हाणे बीह रहो भाई। ऐं गुरु जी हिकु हिकु माण्हू वटि विया, हिकु हिकु ॿार जा उन्हनि जेब ॾिठा। जॾहिं सभिनीनि ॿारनि जा जेब ॾिठूं त हिकिड़े ॿार जे जेब मां उहा अंगूठी निकिती। हाणे गुरु जी चयो बसि सभु पटियूं लाहियो भाई, ऐं उहो अंगूठी जंहिं ॿार जी हुई उनखे ॾिनऊं, वापसि पारायूं। चयूं हाणे घर वञी लाहे अचां, सुभाणे खां न पाए अचां भाई। हाणे जंहिं ॿार उहो चुराई हुई उहो थर थर कांपे। हुन वीचारे खे चिंता थी कि अरे त गुरु जी मुंहिंजो हाणे पर्दो फाश कंदा, सभिनीनि खे ॿुधाए छॾींदा, गुरु जीअ जे नज़रुनि में त मां किरी पियुमि। पर गुरु जी कुझु बि न चयो। चओ हरे राम। वरी हू पंहिंजी पढ़ाई कराइण लॻा। ॿार ॾाढो घबराए कि पक छुटीअ महिल मूंखे पकड़ींदा या मुंहिंजे माता पिता खे कंप्लेन कंदा। मां त वयुमि। गुरु जी कुझु बि न कयो। पूरो ॾींहुं गुज़री वियो, कंप्लेन बि न थी। ॿिए ॾींहुं आया त प्रेयर थींदी आहे, प्रार्थना में बीठो त होॾी महिल बि चिंता लॻी कि हाणे लॻे थो पूरे स्कूल जे साम्हूं, मां सोचां पियो क्लास जे साम्हूं ॿुधाईंदा, पर हाणे पूरे स्कूल जे साम्हूं मूंखे पक ज़रूरु ॿुधाईंदा सभिनीनि ॿारनि खे कि भई कल्ह हिन ई चोरी कई आहे। थर थर कांपे, पर गुरु जी कुझु बि न कयो। ऐं पढ़ाइण आया त स्वाभाविक जीअं ॿियनि ॿारनि खे पढ़ाइनि पिया तीअं उनखे बि पढ़ाइनि पिया। चओ राम। उनखे आश्चर्य थियो, अंदर ई अंदर ॾाढी ग्लानी थी। हाणे त भरोसो थियो कि बसि गुरु जी मुंहिंजो ढक ढकिन था, उहो कंहिंखे न ॿुधाईंदा। अफ़सोस थियो कि मां कहिड़ा कम पियो कयां। मां अहिड़े गुरुअ जो शिष्य आहियां, उनजो सेवक आहियां, मां उनजो ॿार आहियां, पढ़ाई तो मूंखे कराए। नंढे ॿार खे बि इहो ज्ञान अची वियो। कसम खाधई कि बसि हाणे मां कॾहिं चोरी न कंदुमि। खूब मन लॻाए पढ़ाई करण लॻो। गुरु जी बि खूब ध्यानु ॾियण लॻा सभिनीनि ॿारनि ते। पढ़ी लिखी करे कई साल गुज़री विया त ॾाढो वॾो ऑफिसर ठही वियो। ॾाढी वॾी पोस्ट हुनखे मिली। काफ़ी सालनि खां पोइ जीअं न ॿारनि जो रीयूनियन थींदो आहे, स्कूल में वरी मुलाक़ात थींदी आहे, सभु वेंदा आहिनि, त स्कूल वारनि, गुरुकुल वारनि सभिनीनि ॿारनि खे इनवाइट कयो। त हाणे हे त ॾाढो वॾो हस्ती बणिजी वियो, इनखे बि इनवाइट कयूं। चयूं भाई तव्हां बि अचो। सभु शामिल थियो। ॾाढो सुंदर हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। सभु ॿार आया। हे जेको जंहिं चोरी कई, जेको हाणे ॾाढो वॾो पोस्ट ते पहुची वियो आहे, इन जी अखियूं पंहिंजे गुरुअ खे ॻोल्हनि। इहो गुरु जी काथे आहिनि? वॾनि खां पुछी, चई हिकिड़ा मास्टर जी हूंदा
जिन असांखे पढ़ायो, नालो ॿुधाई। चई उहे त रिटायर थी विया आहिनि, घर पासे में ई अथनि। चई उन्हनि खे बि घुरायो, उन्हनि जा दर्शन करायो। चई असां जेके बि अॼु हिनमहिल हिते बीठा आहियूं उन्हनि जे कारण ई बीठा आहियूं। गुरु जी खे बि वठी आया, गुरु जी बि शामिल थिया। हे वञी करे गुरु जी जा पेर पवण लॻो। चई गुरु जी मूंखे सुञाणियो? चई पुट तूं केरु? चई अरे मूंखे तव्हां पढ़ायो आहे। चई मां त कई ॼणनि खे पढ़ायो आहे, हाणे कंहिंखे कंहिंखे यादि थोरी रहंदा सभु। तूं केरु आहे? नालो वालो ॿुधाए, पंहिंजो नालो ॿुधाई। गुरु जी यादि अथव? मां तव्हांखे हिकिड़ी घटना यादि कराईंदुमि त तव्हांखे मुंहिंजी यादि अची वेंदी। चई यादि कराए, यादि कराए। चई बचपन में गुरुकुल में हिकु बार चोरी थी, हिकिड़े ॿार जी अंगूठी चोरी थी वई। हा हा यादि अची वियो भाई, यादि अची वियो। चई गुरु जी मां उहो ई त आहियां जे चोरी कई। चओ हरे राम, तव्हां मूंखे न सुञातो? गुरु जी खिलण लॻा। चयो न भाई मां तोखे न सुञातो, तूं चोरी कई? चई गुरु जी कमाल आहे, तव्हां भुलिजी वियो, मां ई त चोरी कई, मुंहिंजे ई जेब मां त तव्हां कढी अंगूठी। यादि अथव तव्हां सभिनीनि खे पटी ॾिनी हो, अखियुनि में पटी पाती हो ताकि कोई कंहिंखे सुञाणे ई न सघे कंहिं चोरी कई आहे, तव्हां ई त मुंहिंजे जेब मां कढी। गुरु जी खिलण लॻा। चयूं प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए? जी गुरु जी। उन ॾींहुं केवल तव्हां ॿारनि पटी न पाती, मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती। चओ हरे राम, मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती। इन जे लाइ ईअं न थिए जंहिं ॿार जे जेब मां उहा अंगूठी निकिती त मुंहिंजी भावना उन जे लाइ बदिलजी वञे। चओ हरे राम। ईअं न थिए मां ॿियनि ॿारनि ते ध्यानु ॾियां ऐं इहो सोचे करे कि हिन हिकु बार चोरी कई आहे, हे चोर आहे, हिन ग़लती कई आहे, मां हिन ते ध्यानु न ॾियां। मां गुरु आहियां, मुंहिंजे अंदरि इहा भावना न अचे, इन जे लाइ मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती। चओ राम। अॼु ॾींहं ताणी मूंखे ख़बर न हो कंहिं चोरी कई आहे। अखियुनि में जल भरिजी आयो, ॿार जे चरणनि ते किरी पियो। चवण लॻो मां त केवल हिकिड़ो साधारण तव्हांखे मनुष्य सम्झां पियो, सुठे आचरण वारो, पर तव्हां त देवता आहियो। चओ राम। चरणनि ते किरी पियो। ईअं ई त असांजा बि गुरु हूंदा आहिनि कि असां ग़लतियूं कंदा आहियूं, ईअं त असांजा बि सतगुरु हूंदा आहिनि कि असां ग़लतियूं कंदा आहियूं पर उहे ढकींदा आहिनि। गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी वाणी में चवनि था न, अपने जन का पर्दा ढाके, अपने सेवक की सर पर राखे। इन जो अर्थ इहो बि न आहे कि असां ग़लतियूं कयूं बसि अरे गुरु त संभाले वठंदा, उहो मूंखे कुझु थोरी चवंदा, उहो त कुझु चवंदा ई न आहिनि। चओ हरे राम। न, सेवक जो फर्ज़ न आहे, ही त उन्हनि जी कृपा आहे, करुणा आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कहिड़े बि प्रकार सां न चई करे बि सतगुरु सुधारे छॾींदा आहिनि पंहिंजे ॿार खे, चई करे बि सुधारींदा आहिनि। संत त चवनि था भाई गुरु कयो त अहिड़ो कजो जेको धोबीअ वांगुरु असांखे सटे। धोबी कीअं कपिड़ा धोईंदो आहे भाई, कॾहिं ॾिठो अथव? माताउनि खे त ख़ूब आइडिया हूंदी, हिननि खे आइडिया न हूंदी वीचारनि खे, छो जो हे त पाण धोअंदियूं आहिनि। चओ हरे राम। चवनि था गुरु त ईअं कयो, सतगुरु त अहिड़ी सतगुरुअ जे शरण में वञो जेको ग़लती असांखे ॿुधाए कि हा तूं हिते ग़लति आहे। पर अॼुकल्ह अहिड़ी परीक्षा संत न वठंदा आहिनि। अहिड़ो कठिन भक्ति मार्ग जो जेको पथ आहे उहो संत न ॿुधाईंदा आहिनि, उहे सरल ई ॿुधाईंदा आहिनि, सरल भक्ति कराईंदा आहिनि कि हा प्यारा ईअं भजन कर त तोखे भॻवान मिली वेंदा। सरल में सरल तरीक़ो ॾींदा आहिनि। वृंदावन में गोवर्धन में हिकिड़ा संत रहंदा, उन्हनि जे शरण में हिकिड़ो नौजवान आयो ऐं सीधो साधो भोलो भालो चई मूंखे पंहिंजी शरण में रखो, मां बि भजन थो करणु चाहियां। संतनि खे चई प्रभु मां भॻवान सां मिलण थो चाहियां। अखियुनि में जल भरिजी आयो, मां भॻवान सां मिलण थो चाहियां। संतनि चयो अच्छा मिलण थो चाहे? जी, मूंखे उपाय ॿुधायो, प्रभु कीअं मिलंदा? ओॾीमहिल संतनि ॾिठो कि भाई मंदिर में हिकिड़ी सेवा आहे, पहिरियों गोबर जा लेप थींदा। चयो हिकु कमु कर, हिते रोज़ गोबर जो लेप कंदो कर, पहिरियों झाड़ू लॻाए चङी तरह सफ़ाई कर, पोइ गोबर जो रोज़ लेप कर। इहे सेवा अॼु खां तोखे था ॾियूं, इहे सेवा कंदे कंदे तोखे भॻवान मिली वेंदो। चओ हरे राम। अरे एॾा माण्हू हज़ारे उन्हनि वटि ईंदा, रसना सां कंहिंखे बि ईअं न चयो तोखे भॻवान मिलंदो। हिन वीचारे खे चयूं तूं गोबर जो लेप कर रोज़, तोखे भॻवान मिली वेंदो। हिन बि पक्को सम्झो कि बसि संतनि चयो आहे यानी भॻवान मिलंदा। रोज़ प्रेम सां अची करे
अची करे गोबर जो लेप करे, भजन करे, गाए ऐं उही सेवा करे, रोज 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 निरंतर। हिकु ॾींहुं आख़िर उहो ॾींहुं आयो कि वेठो हुयो, अखियुनि में जल भरिजी आयो, भगवान जे लाइ दर्शन जे लाइ गोबर जो लेप पियो करे। जीअं कंध मथे खणी ॾिठई त परियों खां भगवान युगल सरकार आया। चओ हरे राम। भगवान युगल सरकार हलंदा अचनि था, हलंदा अचनि था। हिन जे हथ में गोबर आहे, हे हीअं वेही करे भगवान खे ॾिसे थो। तव्हां चित्र बि हिननि संतनि जो ॾिठो हूंदो, उन्हनि जो नालो तो श्याम बाबा। काफ़ी समय पहिरियों जी इहा घटना आहे। हीअं भगवान खे ॾिसंदा रहिया, बसि हथ में गोबर, पूरे चेहरे ते गोबर लॻी वियो आहे ऐं भगवान खे ॾिसनि था। प्रभु आया, राधा रानी मथे ते हथु रखियो, ख़ूब कृपा कई, चयो तव्हांजी सेवा ते असां प्रसन्न आहियूं। ध्यानु ई कोन्हे, समाधि लॻी वई आहे। भगवान दर्शन ॾेई हली विया। लॻभॻि 20 कलाक उते वेठा रहिया। घणा कलाक भाई? 20 कलाक। असां 20 मिंट हिकु पोज़ीशन ते न वेही सघंदासीं, 20 मिंट बि न। थोरो सो हीअं हिलंदासीं, केॾी महिल गोॾा ठीकु कंदासीं, है न, थोरो सो हलचल करे ईंदासीं, 20 मिंट बि न वेही सघंदासीं। उहो 20 कलाक ईअं वेठा रहिया बसि। कंहिं अची करे संतनि खे ॿुधायो, चई बाबा लॻे थो फलाणो जेको उहो तव्हांजो सेवक त वियो, गुज़ारे वियो, उनखे त समाधि लॻी वई आहे, कोई हाव भाव ई कोन्हे, लॻे थो श्वास बि नथी हले, तव्हां जल्दी अचो। संत डुकंदा आया, ॾिठऊं त बसि ॾिसी करे ई सम्झी विया। संतनि जे अखियुनि में आंसू अची विया। सेवकनि पुछियो बाबा छा थी वियो? चयूं बसि हे त निहाल थी वियो, इनखे त दर्शन थी विया आहिनि भैया, हाणे असांजो न रहियो, हे त भगवान जो थी वियो। चओ हरे राम। एक छोटे से वचन ते उन केवल पालन कयो, भगवान मिली विया। संत चवनि था भगवान जो मिलणु कठिन न आहे। ध्यानु ॾिजो भाई, साध संगत जी, भगवान जो मिलणु कठिन न आहे, असांजो सरल थियणु कठिन आहे। चओ राम। जो अगरि असां सरल थी वियासीं त सरलता सां भगवान मिली वेंदा। तुलसीदास जी महाराज चवनि था न कि प्रभु मां अगरि तव्हांखे पाए बि वरितो आहे त उहो बि तव्हांजे बल सां। मूंखे अगरि तव्हां दर्शन बि ॾिनो आहे त तव्हांजी कृपा सां। मूंखे अगरि तव्हां भक्ति बि ॾिनी आहे त तव्हांजी कृपा सां। मूं में कोई गुण न आहे। एक भरोसो, एक बल, एक आस विश्वास। बसि मूंखे विश्वास आहे तव्हां ते, भरोसो आहे, प्रेम आहे। इहा सरलता आहे त भगवान उन्हनि खे मिली विया। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। अचो असां बि प्रभु खे प्रार्थना कयूं। श्री कृष्ण गोविंद। प्रार्थना कयो भगवान के। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। गाओ। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। हाँ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल सांवरिया मेरे। हाँ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, गाओ। नंदलाल सांवरिया मेरे। ओ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे।
मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया मेरे, नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया गाओ। मेरे। ओ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। ओ मेरा कोई न ताड़ी दी सेवा सहारा प्रेम बिन सा। तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। हम दीनहीन संसारी, हम दीनहीन संसारी। ओ हम दीनहीन संसारी। जी हम दीनहीन संसारी। एक आशा नाथ तिहारी, हम एक आशा नाथ तिहारी। ओ तेरे चरण कमल के चेरे, तेरे चरण कमल के चेरे, नंदलाल सांवरिया मोहन बाके मेरे मोहन बाके बिहारी। हाँ मेरे मोहन बाके बिहारी। हाँ मेरे मोहन बिहारी। आओगे तुम घर मेरे, कब आओगे मेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। हे नंदलाल सांवरिया मेरे। हो नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल सांवरिया मेरे। हो नंदलाल सांवरिया मेरे। ओ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। ओहो मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। ओ मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया मेरे। नंदलाल हरि सांवरिया बोल। ओ नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया मेरे। हे नंदलाल सांवरिया मेरे। ओ नंदलाल सांवरिया मेरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भक्तन के भगवान जो केवल एकमात्र भरोसो आहे। चओ हरे राम। उन्हनि वटि ॿियो कोई ऑप्शन न हूंदो आहे भाई। केबीसी में भी 4 ऑप्शन मिलंदा आहिनि न। चओ हरे राम। कौन बनेगा करोड़पति, उनमें भी 4 ऑप्शन मिलंदा आहिनि न भाई। उन्हनि मां हिकु उन्हनि खे चुनणो हूंदो आहे। भगवान जी भक्तनि वटि 2 ऑप्शन भी कोन्हनि, हिकु ही बस भगवान। उनजे अलावा उन्हनि खे ॿियो कोई सहारो कोन्हे। उनजो ई सहारो आहे, उनजो ई बल आहे, बस उन ते ई विश्वास आहे। हिकिड़ा संत आहिनि असांजा वर्तमान में भागवत कथा कंदा आहिनि। वृंदावन महाराज जा पिताजी, जिन खे ठाकुर जी भी चवंदा आहिनि, श्री कृष्णचंद्र शास्त्री जी महाराज।
उहे कई साल पहिरियों अमेरिका में उन्हनि जी कथा हुई, ध्यानु ॾिजो भाई। फ्लाइट में वञनि पिया त कुझु फ्लाइट में हल्की सी आग लगी वई या कुछ तकलीफ़ अची वई, ध्यानु ॾिजो भाई। तो वो जेकी फ्लाइट हितां खां अमेरिका वञण जे लाइ जेकी जंहिं शुरूआत कई, टेक ऑफ कयो, विच में ही ख़बर पइजी वई भाई कुछ गड़बड़ी आहे। सभिनीनि खे ॿुधायो हुयो कि भाई फ्लाइट में जेकी आहे वो थोड़ी सी तकनीकी जेकी तकलीफ़ आहे उनजे लाइ माफ़ कजो। हाणे सभु घबराइजी विया ऐं 12-15 कलाक जी वो फ्लाइट हुई। चओ हरि राम। वापस भारत ही उहे आया जंहिं शहर मां उन्हनि शुरू कई यात्रा, उन ही शहर में वापस पिया अचनि। सभु घबराइजी विया, सभिनीनि जी हनुमान चालीसा शुरू थी वई। चओ हरे राम। हा, कोई थोड़ी सी गाॾी स्पीड हलाईंदो आहे त पोइ माण्हू हनुमान चालीसा यादि करे वठंदा आहिनि, हा न, पढ़ी वठंदा आहिनि। चओ राम। सब कोई मंत्र पढ़े, कोई प्रभु खे यादि करे, कोई हनुमान चालीसा पढ़े, सब। हाणे सभु घबराइजी विया, वापसि अची विया शहर। हाणे जेके एयरलाइंस वारा हुया उन्हनि माफ़ी घुरी, उन्हनि चयो तव्हां चिंता न कयो, असां ॿी फ्लाइट जी व्यवस्था कयूं था, कुझु कलाकनि में तव्हां वरी। लॻभॻि उन विमान में 200-250 माण्हू हुया। सभिनीनि यात्रा कैंसिल करे छॾी कि वञिणो ई न आहे भैया, एॾो वॾो हादसो थी वियो आहे, त भॻवान जान बचाई आहे, हाणे वेंदासीं कोन, पोइ जॾहिं थियो वेंदासीं। केवल 8-10 माण्हू हुया। चओ हरे राम। उन्हनि मां हिकिड़ा इहे संत हुया, इहे बि विया वापसि। उन्हनि यात्रा शुरू कई। 4-5 ॼणा त इहे ई हुया, बाक़ी 4-5 ॼणा ॿिया हुया। इन्हनि खां कंहिं अची पुछियो, चई साईं लॻभॻि 200 माण्हू हुया, सभिनीनि यात्रा मोटाए छॾी, कोई वापसि न वियो। सभु पंहिंजे पंहिंजे घर विया कि भॻवान जान बचाई आहे, प्राण बची विया, घर वारनि सां मिलण हली विया, तव्हां वरी वापसि था वञो। चओ हरे राम। तव्हांखे भउ न थियो? त संत खिलण लॻा, चई छाजो भउ? अरे एॾी हल्की सी हुनमें आग लगी वई, वरी एॾी तकलीफ़ थी, तव्हांखे भउ न थियो बिल्कुल भी? ॾाढी सुंदर ॻाल्हि चई संतन। चयूं भाई जे अगरि प्राण निकिरी बि वञनि हा त उहो भॻवान खे पाण सां गॾु ठाकुर जी खे वठी वेंदा आहिनि, हा न। भॻवान लड्डू गोपाल या उन्हनि जा जेके श्रीनाथ जी आहिनि उन्हनि खे हमेशह यात्रा ते गॾु वेठी वेंदा आहिनि। चवनि पिया अगरि प्राण निकिरी बि वञनि हा त इन खां सुठी मृत्यु काथे थिए हा कि प्राण निकिता ऐं भॻवान मूंसां गॾु हुया। चओ हरि राम। वॾा वॾा ऋषि मुनि इन मृत्यु जे लाइ तरसंदा आहिनि। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। नाम भी हुयो मुख में ऐं भॻवान जी सेवा भी हुई हथ में। वरी भागवत करण वञूं पिया, भागवत जी पोथी भी हुई, यानी साक्षात भॻवान कृष्ण हुया। ये प्राण निकिरी भी वञनि हा त भॻवान जे चरणनि में निकिरनि हा। हाणे बची भी विया आहिनि त भॻवान जो धन्यवाद आहे, वरी कथा करण वञूं था। चओ हरि राम। यानी ॿिन्हिनि में राजी आहिनि। प्राण बची विया त भॻवान जो शुक्र, हाणे वरी कथा कंदासीं। चवंदा प्राण निकिरी भी वञनि हा त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, भॻवान त गॾु हुया न। इहो भरोसो आहे। चओ हरि राम। इहो भॻवान ते विश्वास, इहो सभिनीनि खे न ईंदो आहे भाई। जंहिं भॻवान सां प्रेम कयो उनखे ई भॻवान ते भरोसो ईंदो। जंहिं प्रेम न कयो त पोइ त इंग्लिश में चवंदा आहियूं ट्रस्ट इशू। चओ हरि राम। पोइ त बसि इहो ई हलंदो रहंदो, भरोसो हुजे भॻवान ते। तुकाराम जी महाराज थिया आहिनि भॻवान जा महाराष्ट्र में संत। अॼु तव्हां घणी कथाऊं ॿुधंदव भाई, घणी कथाऊं तव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। चओ हरि राम। हलो हिकिड़ी ॿी बि प्रेम सां श्रवण कयो। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। संत तुकाराम जी महाराज उहे रोज कीर्तन कंदा त पोइ संगत उन्हनि खे जाते काथे न्योतो ॾेई ईंदी, अचो असांजे घर बि कीर्तन कयो, असांजे शहर में बि कीर्तन कयो। त संत तुकाराम हिकु बार हिकिड़े नगर में कीर्तन करण विया त उन्हनि जा जेके संगी साथी हूंदा आहिनि सभिनीनि खे तयारु कयूं। कोई गॾु कोरस वारो, ढोलक वारो, मृदंग हलाईंदा। जीअं असां वटि ढोलक हलंदी आहे तीअं हुते मृदंग हलंदी आहे। मृदंग हलाईंदा। उन ॾींहुं उनजी तबियत ॾाढी ख़राबु। जेको उन्हनि सां सेवा कंदो, गॾु हलाईंदो ढोलक, उनजी तबियत ॾाढी ख़राबु। उनखे चयूं भाई फलाणी जॻह ते कीर्तन आहे, तोखे गॾु हलणो आहे। कि साईं मुंहिंजी त तबियत ॾाढी ख़राबु आहे। ॾाढो उन्हनि खे चयूं पर उनजी हालत वाक़ई ॾाढी ख़राबु हुई। हाणे चयूं ठीकु आहे भॻवान ते रख भाई, जेको भॻवान भली कंदो, तुंहिंजो इंतज़ारु कंदासीं। अची वञे त ठीकु आहे, तबियत ठीकु लॻई त हली अचिजांइ, न त पोइ ॿियो कंहिंखां कमु कढी वठंदासीं। चओ हरि राम।
कोशिश कजां भाई। उन बि चयो जी साईं मां ज़रूरु कोशिश कंदुमि। हाणे कीर्तन जो ॾींहुं अची वियो, समय थी वियो, तैयारी थी वई। तव्हां जीअं संगत वेठा आहियो तीअं उते संगत वेठी। संत तुकाराम महाराज अची करे पंहिंजे आसन ते वेठा। उन्हनि कथा कीर्तन आरंभ करण खां पहिरियों ॾिठूं कि भैया ढोलक ते त कोई कोन्हे। चओ हरे राम, भगवान खे प्रार्थना कयूं। अञा प्रार्थना जीअं ई कयूं एतिरे में उहो ई जेको उन्हनि सां गॾु ढोलक हलाईंदो है न, मृदंग हलाईंदो, उहो परियों खां हलंदो आयो। गदगद थी विया। संत तुकाराम चई हलो भैया ढकी भली थी। चओ हरे राम। वैसे तो संत सेवक जो ढक ढकींदा आहिनि, अॼु हिन वीचारे असांजो ढक ढकियो आहे। इज्जत रखी आहे, हली आयो वीचारो। उन बि जबरदस्त उन ॾींहुं ढोलक हलाई। ये सची घटना तो ध्यान ॾेई श्रवण कजो भाई। आनंद अची वियो, गदगद थी विया सभु। वैसे बि ॾाढी बढ़िया हलाईंदो, पर कॾहिं कॾहिं थींदो आहे भाई कोई कलाकार ॾाढो सुठो हलाईंदो आहे, त उन ॾाढो जबरदस्त उन ॾींहुं साथ ॾिनो। संत तुकाराम महाराज खे आनंद अची वियो। कीर्तन कंदे कंदे मौज अची वई। 2 कलाक 3 कलाक 4 कलाक कीर्तन हली वियो। वैसे 2 कलाक हलंदो न, 4 कलाक हली वियो कीर्तन। ॾाढो आनंद आयो। कीर्तन खां पोइ जेके सभु उन्हनि जा कलाकार हूंदा, सभु उन्हनि जा साथी हूंदा, दोस्त यार जेके हूंदा या जेके उन्हनि जा शिष्य हूंदा, उहे अची करे संत तुकाराम खे प्रणाम कंदा। चओ हरे राम। यानी उन आसन खे उहे प्रणाम कंदा। सभिनीनि अची करे प्रणाम कयो। हाणे ढोलक वारे बि अची करे प्रणाम कयो त संत तुकाराम उनखे शाबाशी ॾिनी। ठक पुठीअ ते, हा भाई जोरदार, ॾाढो बढ़िया हलाए तूं, ॾाढो बढ़िया, आनंद अची वियो। वैसे बि बढ़िया हलाईंदा, पर अॼु त न जोरदार हलायो अथई। जोर सां 2-3 धक हयां। माण्हू ॾिसी हैरान थी, अरे बाप रे एॾी जोरदार धक था हणनि। उहो बि ढोलक वारो प्रणाम करे चुपचाप हली वियो, बीठो ई कोन। चओ हरे राम। बीठो ई कोन, हली वियो। सभु चवण लॻा ॾिसो पक नाराज़ थी वियो अथई। संतनि खां पक नाराज़ थी वियो आहे। 2-3 धक हयूं न पुठीअ में जोरदार, उहो पक नाराज़ थी वियो आहे। हाणे वापसि थोरी ईंदुनि कॾहिं। संतनि खे बि लॻो कि वाकई मां लॻे तो थोरो जोर सां हणी छॾियो आहे, नाराज़ थी हली वियो आहे, बीठो ई कोन। 1-2 ॾींहं गुज़रिया। संत तुकाराम उनजे घर विया। चलो भैया उनखे मनाए अचूं। अधु त संतनि जो जीवन वीचारनि जो ईअं ई गुज़री वेंदो आहे, मनाइण में ई। चओ हरे राम। हाणे उहे माण्हुनि खे मनाइनि कि भॻवान खे मनाइनि, उहो ख़बर न आहे। माण्हुनि खे ई मनाईंदा रहंदा त पोइ भॻवान खे लाइ कॾहिं मनाईंदा। चओ हरे राम। वया वीचारा संत तुकाराम की ॾिसूं भाई, मुलाक़ात करे अचूं, हाल चाल वठी अचूं वीचारे खां। ॾिठूं त हू हंध ते ई पियो, खूब बीमार। 8-10 त कंबल पातल आहिनि। घरवारी खे चवंदा ही केरु आहे? चई मुंहिंजो ई त मुड़ुसु आहे। चई अरे अञा ताणी हिनजी तबियत ख़राबु आहे। चई हाणे उथियो ई कोन्हे हंध मां, 8 ॾींहं थिया आहिनि। चओ हरे राम। संत तुकाराम चयो उथियो ई कोन्हे। असां वटि त 2 ॾींहं पहिरियों जोरदार ढोलक वॼाए वियो आहे, ॾाढी गजब जी, सभिनीनि तारीफ़ कई आहे। मां हिन जे लाइ त मिलण आयो आहियां हुन सां। उनखे चवण लॻा प्यारा 2 ॾींहं पहिरियों तूं आए न? चई साईं माफ़ी ॾिजो, तव्हां मूंखे चयो पर मां अची कोन सघियुमि। मां त हिते ई आहियां, 8 ॾींहंनि खां हंध ते ख़राबु आहे। कुझु सेवक हुया, उहे चवण लॻा न भाई तोखे ॾिठो आहे असां, जबरदस्त ढोलक हलाई, सभिनीनि खे नचायो अथई खूब कीर्तन में, सभिनीनि खे आनंद आयो आहे। तूं ई त आहीं भाई। हे हिन कलर जो तूं कपिड़ो पातो जेको पाईंदो आहे, मथे ते पगड़ी बि पाती आहे, हे कुर्तो पातो है, धोती पाए आए। चई न साईं मां माफ़ी थो घुरां, मां बराबरि तव्हांखे चयो, मां कोशिशि कंदुमि ईंदुमि, पर मां अची कोन सघियुमि। एतिरे में संत तुकाराम रोअण लॻा। कंहिं पुछियो बाबा रो छो था, छा थी वियो? चई अरे बसि भैया इन जे रूप में ॿियो कोई न, जंहिं ते मूंखे भरोसो हुयो उहो पाण अची करे ढोलक हलाए वियो आहे। चओ हरे राम। पाण मृदंग वॼाए विया आहिनि भॻवान। जार जार रोअण लॻा, जार जार। उते बगल में ई भॻवान जो मंदिर हुयो, विठल भॻवान जो। संत तुकाराम उते विया, भॻवान जे चरणनि ते किरी पिया, चए प्रभु तव्हां आयो, मां तव्हांखे सुञाणे कोन सघियुमि, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। भॻवान धीरे सां आवाज़ ॾिनी, चयो संत तुकाराम बाक़ी सभु ठीकु आहे, बसि पुठीअ में धक थोड़ा धीरे हणंदो कर। चओ हरे राम। भॻवान चवंदा बाक़ी सभु ठीकु आहे, बसि जेकी शाबाशी ॾींदो आहे उहो थोरो धीरे ॾींदो कर भाई। संत तुकाराम गदगद थी विया, चए वाह प्रभु ओ भाग। पंहिंजे कीर्तन में यानी ईअं सम्झो कंहिं वटि शादी हुजे, अची पाण ई लाॾा गाए वीचारो, कीअं लॻंदो? पाण ई ढोलक हलाए। भॻवान खे चवंदा वाह प्रभु, पंहिंजे कीर्तन में भक्त जे मान जे लाइ, कथा कीर्तन में कोई विघन न अचे, भक्त खे कोई कुझु न चए, मुंहिंजो भरोसो हुयो त तव्हां पाण हली आयो। चओ जय श्री कृष्ण।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण इहा वासुदेव। आहे सरलता, इहो भरोसो आहे, इन ते ई भॻवान मिलंदा आहिनि। छल कपट ते भॻवान न मिलंदा आहिनि भाई। चओ राम, छल कपट सां कोई बची न सघंदो। कोई सरल थी वञे तो पार पइजी वेंदो, सरल थी वञे बस वो भव सागर खां पार पइजी वेंदो, हर जगह हुनजी रक्षा थी वेंदी। हिकु बार हिकिड़े घर में डाकू आया, लुटेरा लूटण जे लाइ। घर हुयो मंगलू राम जो। मंगलू राम मंगली बाई ॿिन्हिनि जी निंड खुली वई। डाकुनि चयो जेको अथव सभु असांखे हवाले कयो, खूब लूटे वेंदासीं, तव्हांखे थर थर कापण लॻा। उन डाकूअ खे बि गुस्सो आयो, चई जल्दी ॾियो, लूटे करे तव्हांखे मारे बि वेंदासीं। अरे हाणे त वीचारा सिटी पिटी गुल थी वई कि छुटियासीं भाई, छुटियासीं। डाकू भी चवण लगा चिंता न कयो, कार्तिक जो महीनो तो सिधो स्वर्ग वेंदो। चओ हरे राम। चई अरे भैया वञणो ई कोन्हे असांखे, हिन महिल जीअणो आहे। खूब गुस्से में आया डाकू, लूटपाट कयूं। हाणे मंगली बाई जो जेॾी महिल बंदूक रखियऊं मथे ते, चयूं ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? माण्हुनि खे घटि में घटि ॿुधाईंदासीं त सही भाई हिन ॿिन्हिनि खे असां मारियो आहे। ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? तो धीरे 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 वीचारी चवण लगी हमारा नाम है मंगली बाई। डाकू जी बंदूक हेठ थी वई। क्या हुआ भैया? बस मैं तुमको नहीं मारूंगा। क्यों? मेरी माँ का नाम भी मंगली बाई है। मंगली बाई जे जान में जान आई। वो धन्यवाद करण लगी पंहिंजे माँ पीउ जो कि छठीअ में सही नालो रखियो अथव मुंहिंजो। चओ हरे राम, धन भाग बची वियासीं बची वियासीं। हाणे वरी बंदूक रखी मंगलू राम ते, बता तेरा नाम क्या है, बता तेरा नाम क्या। मंगलू राम घबराइण लॻो। चई ऊअं त नालो त मुंहिंजो मंगलू राम आहे, पर प्रेम सां मूंखे बि मंगली बाई चवंदा आहिनि। चओ हरे राम, दोस्त यार सभु मूंखे मंगली बाई चवंदा आहिनि। हाणे एक चालाकी, हिते त जान बची वञे हा ठीकु आहे, पर इहे छल कपट, इहो दिखावो, ई चालाकी भगवान जी भक्ति में न। चओ हरे राम, भगवान जी भक्ति में त जेतिरो सरलता त भगवान ओतिरो नज़दीक आहिनि, जेतिरो छल त भगवान ओतिरो ई वरी पोइ दूर थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। छल आयो त भगवान बि चवंदा आहिनि छॾेसि भैया, हिन जे अंदरि छल आहे कपट आहे त भगवान परे थी वेंदा आहिनि। जाते भगवान ॾिसंदा आहिनि सरल आहे, भोलो भालो आहे, त भगवान अञा नज़दीक थी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। असांजो जीवन सरल थी वञे भाई, दिखावे वारो न रहे। अॼुकल्ह दिखावे जो ज़मानो आहे। असां सभु सोशल मीडिया जे ज़माने जा आहियूं। पंहिंजो जीवन असां सभु ॾेखारे रहिया आहियूं, है न। पहिरियों त हलो ठीकु आहे, पंहिंजी लाइफ स्टाइल माण्हू ॾेखारींदो, पर अॼुकल्ह पंहिंजी भक्ति बि थो ॾेखारे, उनजो बि दिखावो थो करे। चओ हरे राम। जेतिरो थी सघे भक्ति भजन भगवान जो जेको भाव आहे उहो लिकाइजे, उनजो प्रचार न कजे भाई। चओ राम। जेतिरो थी सघे भजन जेको आहे उहो लिकाए करे कयो। इन जो अर्थ इहो न आहे कि भाई घर में असां बंदि थी करे भगवान जो भजन कयूं, न न न। बस भजन कयो त उनजो दिखावो न अचे भीतर, भजन जो अहंकार न अचे, अभिमान न अचे। सेवा कयूं त भाव सां कयूं, सेवा जो दिखावो न कयूं। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। समय थी वियो आहे साध संगत जी। वरी भी विशेष सूचना ध्यान रखिजो भाई। दीपावली 31 तारीख़ सभिनी संतन मनाई आहे ऐं 3 नवंबर खां वठी करे 16 नवंबर ताणी, यानी आर्तवार खां वठी करे 16 तारीख़ शायद शनिवार तक ये 14-15 ॾींहं भगवान जी विशेष कृपा असां ते थी रही आहे। ठीक सुबुह जो 6 बजे खां 8 बजे ताणी श्री कार्तिक कथा जो तव्हां जरूर लाभ वठिजो भाई। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ऐं हिकिड़ी ॿी विशेष सूचना, 3 नवंबर 3 तारीख़ चंड बि अथव भाई, ऐं चंड जे उपलक्ष्य में रामा वैली में असांजे पूज्य पंचायत मिली करे भगवान जे भक्ति कथा कीर्तन जो ॾाढो सुंदर आयोजन कयो आहे, जेके तव्हांखे निमाणी वेनती भी करे रहिया आहिनि। खूब इन्हनि खे आशीर्वाद ॾियो, ताड़ियुनि सां स्वागत कयो। भगवान जी खूब कृपा रहे, इन्हनि ते सदाई दया रहे। वेनती करे रहिया आहिनि संगत खे कि सभई समय सां अची करे हाज़िरी लॻाइनि। समय छा रखो अथव?
रात जो 8 बजे को 10 बजे ताणी संगत जे लाइ खूब भक्ति भजन जो भोजन जी व्यवस्था है। खूब खूब अची करे भाव सां शामिल थींदा ऐं कथा कीर्तन जो लाभ वठंदा। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। आयो लाल सभई ताड़ियूं वॾाए छो झूले। झूले झूलेलाल। अचो भाई मिली करे 2 मिंट भाव सां कीर्तन करे वठूं प्रेम सां। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो श्री राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो श्री राधा रमण हरि गोविंद बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। ताड़ी की सेवा प्रेम सा। हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो 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 बोलो राधे राधे श्याम जय राधे राधे श्याम जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम जय राधे राधे जय राधे राधे बोलो राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम भूर्भुवस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। रोशनी साधवानी के भी आशीर्वाद दो प्रभु जी कृपा रहे। हाँ भाई केक कटींदा कृपा कृष्ण की मिलती रहे छाँव गुरु